नसीराबाद में अदालती हुक्म ते इंतजामिया गैर कानूनी हददखलीन खिलाफ ऑपरेशन करे केतराई दुका ऐं वधायल दुकाननि जा हिस्सा ड्राहे पट करे छॾिया जॾहिं त हददखलियूं कंदड़नि खां ॾंड पिणु वसूल कया विया। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अलाह बख्श कुरैशी। जी नाज़रीन, बिल्कुल सुप्रीम कोर्ट के आर्डर तहत अज नसीराबाद में भी गैर कानूनी हददखलीन खिलाफ ऑपरेशन शुरू किया विया, जैसी अगवानी असिस्टेंट कमिश्नर नसीराबाद और मुख्तियारकार नसीराबाद कर रहा है। असिस्टेंट कमिश्नर नसीराबाद सैयद यार अली शाह का मुख्तियारकार यासीन मुस्तफ़ा चांडे का तो उन्होंने छा चवणा तो अदालती हुकुमन ते की अमल कर रहा है। पूरी सुप्रीम कोर्ट के हवाले से सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू एंड डीसी साहब के आर्डर से तहत ये एनक्रोचमेंट ड्राइव जेस ताईं हलंदी रहंदी जेस ताईं पूरी खत्म नथी थी चुके। असांखे मथा खां सख्ती सां डायरेक्शन आयल आहिनि त FIR करायो वञे, ॿीहर इहा एनक्रोचमेंट न थिए। ऐं इहा एनक्रोचमेंट सिर्फ़ु शहर ताईं महदूद न आहे, पूरे तालके ताईं आहे, पूरी डिस्ट्रिक्ट ताईं आहे। उन्हनि खे असां पहिरियों दफ़ो फील्ड में निकिता आहियूं, उन्हनि खे वार्निंग ॾियूं था जेकॾहिं इहा हददखली वापसि ॿीहर थी वई त उनजे मथां FIR कई वेंदी, उनखे नॉमिनेट कयो वेंदो प्रॉपर, उन्हनि जे मथां सज़ा जेके हददखलियूं घटाए रहिया आहियूं। इन में जेको आहे हिकु महीने जो असांखे टाइम ॾिनो वियो आहे जंहिंमें गैर कानूनी हददखलियूं वधायल जे कब्ज़ा आहिनि उहे हटाए पटकाया वेंदा ऐं सरकारी ज़मीन जेका भी जंहिं माण्हू जे कब्ज़े हेठि आयो आहे खाली कराए सरकार जे हवाले कई वेंदी। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त हीअ जेका एनक्रोचमेंट के खिलाफ़ ऑपरेशन आहे इहा रोज़ानी जे बुनियाद ते जारी रहंदी। गैर कानूनी दुका ड्राथा वेंदा, गैर कानूनी इमारतूं ड्राथियूं वेंदियूं, ऐं जेके दुकान जेके पंहिंजे खाते खां अलावा रजिस्ट्री खां अलावा ॿाहिरि निकितल आहिनि, इलीगल उन्हनि जी एनक्रोचमेंट थियल आहे त उहे दुकान भी ड्राथा वेंदा ऐं पूरे शहर के साफ़ कियो वेंदो। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अलाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।